Start the name of Allah, who is the most gracious or most merciful. I am Mohammed Idris Umar, class 7th school GPL, class 8th school GPLS, Fakirabad. Today's my topic of presentation, the role of kidneys. Kidneys जो नेकाल वारे सरिश्ते में किरदार असां पोएं क्लास में जी पढ़ी आयासीं त जेको न खाधो हज़म न थींदो आहे उहो बदियांड्रे खां कीअं ॿाहिरि ख़ारिज थी थो। ईअं साॻी तरह साह खणण जे दौरान जेको रत जी गिरदश अमल नकुल आहे उनजे ज़रिए जेको कार्बन डाइऑक्साइड आहे पाणी आहे उहो असांखां ॿाहिरि ख़ारिज थी थो असांजे जिस्म खां। उनजे लाइ आहे देयर आर 2 किडनीज़ इन लोअर एब्डोमिनल रीजन्स। असांजे पेट जे हेठियां असांखे 2 गुर्दा आहिनि। असांजे पेट जे हेठियां असांखे 2 गुर्दा आहिनि। हिकिड़ो आहे राइट साइड, ॿियो आहे लेफ्ट साइड। हिकिड़े खाॿे पासे, ॿियो साॼे पासे। गुर्दनि जी जेके बीनूं आहिनि, गुर्दा जेके आहिनि उहे मट जे दाणे जे ढोल जहिड़ा आहिनि। जॾहिं उहे फुल थी वेंदा आहिनि त असां उनखे वेस्ट प्रोडक्ट आहे उहो यूरिट्रा ऐं यूरिथ्रा जे ज़रिए ॿाहिरि ख़ारिज कंदा आहियूं। यानी कि पेशाब, नली ऐं जेको मसानो आहे उनजे ज़रिए असां ॿाहिरि ख़ारिज कंदा आहियूं। जंहिंखे असां चवंदा आहियूं येलो कलर लिक्विड, जंहिंखे फिके कलर जो यानी कि यूरिन जंहिंखे असां पेशाब चऊं, असां उनजे ज़रिए ख़ारिज ॿाहिरि करे सघंदा आहियूं। ॿियो असांजा गुर्दा कमु करणु छॾियो, हिकिड़ो कमु करणु छॾियो त असां हिकिड़े ते हली सघूं था। जे उहो छॾियो त असांखे डायलिसिस कराइणी पवंदी आहे। डायलिसिस छा यानी कि जेका असां रत ॿाहिरि साफ़ कई वञे, जिस्म खां ॿाहिरि साफ़ कई वञे।